कनकोट वेझो शेख बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। ए सेक्शन थाणे जी हद गुलशेर पाड़े में शेख बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में संगावती मामले तां झेड़ो थी पियो आहे। ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि हिक ॿिए मथां लठियुनि जा वसकारो करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में निसार अहमद शेख सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में अस्पताल नियो पियो वियो त दमधणी हवाले कयो। जी नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां खे आगाह कंदासीं। कंदकोट वेझो शेख बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े जे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। ए सेक्शन थाणे जी हद गुलशेर पाड़े में शेख बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में संगावती मामले तां झेड़ो थी पियो आहे। ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि हिक ॿिए मथां लठनि जो वसकारो करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में निसार अहमद शेख सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में अस्पताल नियो पियो वञे त हुन दम धणी हवाले करे छॾियो आहे। नौजवान जो लाश अस्पताल मां ज़रूरी कानूनी कागज़ी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। नौजवान जो लाश घर पहुचण ते संदसि घर में कोहराम मची वियो। इन वार सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती टीवी जो रिपोर्टर हफ़ीज़ मलिक। जी हफ़ीज़, छा अपडेट्स आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी कनकोट ए सेक्शन थाने जी हद गुलशेर पाड़े में शेख बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में संगावती तकरार सां झेड़ो थी पियो, जंहिंमें लठियूं लॻण सबबि नौजवान आहे निसार अहमद शेख उहो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे संदसि जा वारिस इलाज लाइ अस्पताल आणे रहिया हुआ त रस्ते में जेका ज़ख़्मनि जा सूर न सही नौजवान निसार अहमद शेख पहुची वियो आहे। जॾहिं त निसार अहमद शेख जो जेका लाश पुलिस जेका सिविल अस्पताल कंदकोट पहुचायो, जिते जेका ज़रूरी कानूनी कार्रवाई करण बाद नौजवान जो लाश जेका संदसि जे वारसनि हवाले कयो वियो ऐं नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। जॾहिं त राब्ते करण ते ए सेक्शन थाणे जे एसएचओ गुल मोहम्मद महार ॿुधायो आहे त शेख बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में संगावती तकरार तां झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में निसार अहमद शेख क़तल थी वियो आहे ऐं क़तल में मुलज़ जेके जवाबदार आहिनि उनजे गिरफ़्तारी लाइ पुलिस पारां छापनि जो सिलसिलो तेज़ कयो आहे ऐं जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। जी वॾी महिरबानी अपडेट ॾियण जे लाइ। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾेई रहियासीं। कंदकोट वेझो शेख बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े जे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। ए सेक्शन थाणे जी हद गुलशेर पाड़े में शेख बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में संगावती मामले तां झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि हिक ॿिए मथां लठियुनि जो वसकारो करे ॾिनो आहे, जंहिंजे नतीजे में निसार अहमद शेख सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे ॻणती जोगी हालत में अस्पताल नियो पियो वञे त हुन दम धणी हवाले करे छॾियो आहे।